अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असां चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, त बिना देर रहूं था पंहिंजे अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॾिसींदा रहूं त नेक्स्ट एपिसोड में जेको आहे त राबेल बकरियूं चारण ईंदी ऐं गमदिल हुनखे चवंदो त तूं बकरियूं न चार, मिठल छाजे करे आहे। मिठल खे चओ त उहो बकरियूं चारे ऐं राबेल हुन ते तेज़ थी वेंदी त छो मां बकरियूं न चाढ़ियां, जॾहिं मां पंहिंजे धन जी पाण धनार आहियां त मां ई बकरियूं चाढ़ींदुमि, ॿियो कंहिंखे बि हक़ न आहे जो मुंहिंजी बकरियुनि सां गॾु अचे। जी दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो ॾिसण लाइ मिलंदो त क़ैद खाने में रोशन जेको आहे त वॾेरे शाहनवाज़ ते ताननि जा तीर हणंदो ऐं चवंदो त कहिड़ी ॻाल्हि जे करे तूं शर्मिंदो आहीं बालाज ख़ान सां मुहाड़ो अटकाइण ते या त पंहिंजे क़ैदी हुअण ते। ऐं शाहनवाज़ ख़ान रोशन खे चवंदो जेकर तूं मुंहिंजो वॾड़ो न आहीं जो तूं मूंखे लेक्चर थो ॾीं, तूं बसि पंहिंजो क़ैदी आहीं ऐं मां बि क़ैदी आहियां, चुप करे वेह त हिन में ई भलाई आहे। जी दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में सदौरी जेको आहे त सिकंदर जी तबियत पुछण वेंदी मरियम जे चवण ते ऐं बालाज ख़ान हुननि ते नाराज़ थी वेंदो ऐं इहो चवंदो त तूं कंहिंजी चवण ते माना सदौरीअ खे चवंदो कंहिंजी चवण ते तूं माना हुन सां मिलण वई ऐं हुनजी तबियत पुछण वई ऐं चवंदी त मरियम मूंखे चयो ऐं हुनजे ॻोड़नि मूंखे मजबूर कयो ऐं मरियम वीचारी वेल में अची वेंदी ऐं सदौरीअ खे इहो चवंदो जेकॾहिं ॿीहर मरियम जे चवण ते काॾे बि वञे त इहो सॼो ज़ुल्म जेको आहे त मां शाहनवाज़ जे मथां कंदुमि। जी दोस्तों, इन ते ॾींदा असांखे इजाज़त, वरी मिलंदासीं नेक्स्ट अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।